सकरन मां गुल मोहम्मद मल्हा जी रिपोर्ट मूजिब सकरन तालके जे गोठ भलो जमाली, उस्मान खान जमाली, फजल कीरियो ऐं मिठो जमाली में छिते कुते 6 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो। ज़ख्मियुनि में अब्दुल कुदूस जमाली, फरमान अली जमाली, निहाल जमाली, ज़फरुल्ला कीरियो, गुलशेर जमाली शामिल आहिनि, जिन खे तालका अस्पताल सकरन में वियो, जिते खेनि वैक्सीन कई वई। उन मौके ते आसिफ जमाली, अब्दुल लतीफ़ जमाली, कामरेड कुर्बान कीरियो ऐं ॿियनि चयो त छितनि कुतनि जो आज़ार तमामु घणो वधी वियो आहे। इंतज़ामिया जी लापरवाही सबबि कुतनि 6 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त रोलू कुतनि ख़िलाफ़ फौरी तौर ते क़दम खयो वञे, ॿी सूरत में लाॻापियल इदारनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वेंदो।